मुंहिंजो नालो कौशल वाधवानी आहे। मां ॿियो दर्जो पढ़ंदो आहियां। मां संस्कार स्कूल में पढ़ंदो आहियां। मां बैरागढ़ में रहंदो आहियां। मां तव्हांखे छोकर नंढो जी कविता ॿुधायां थो। छोकर नंढड़ो निकितो घर खां तकिड़ो तकिड़ो, हथ संदसि में छटी प्यारी, टिक 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 टिक। हथ संदसि में छटी प्यारी, सिर ते टोपी कारी कारी, घुमंदो आयो नदीअ किनारे घुमंदो आयो। उते ॾिठोई वाघू हिकिड़ो, अरे वाघू, उते ॾिठोई वाघू हिकिड़ो, संदसि पुठियां ते आयो तकिड़ो, बिजलीअ वांगुरु छोकर डोरो, जो ते वाघू केस न हो। सहिके ॿियो ते आयो नीगर, शींहं ॾिठो साम्हूं कियो, शींहं मथां आयो थो परे, पर छोकर चालाकी कई, हिकदमि लेटी पियो धरतीअ ते मथां कयाई ऊंट छटीअ, शींहं छटीअ जे मथां टुकी पियो, वञी वाघूअ जे वात में सो पियो। शींहं फटो ऐं वाघू भॼण लॻो, पर छोकर जल्दी छॾे छटी ऐं टोपी आई। अरे मुंहिंजी छटी, अरे मुंहिंजी टोपी, छॾे छटी ऐं टोपी आयो की नज़र हुन वक़्त में घटि